शहदादकोट में बलदियाती इलेक्शन के पहिरें सिलसिले में प्रिज़ाइडिंग ऑफिसरन समेत बे अमले में इलेक्शन जो सामान विरहण जो सिलसिलो जारी है। सुभाणे पोलिंग थींदी। एसएस न्यूज़ के रिपोर्टर घंवर ब्रोही मूजिब मकानी इदारन की चूंड लाइ पोलिंग के सामान विरहण जो अमल रेवेन्यू ए टीएओ गर्ल्स के ऑफिस में कयो वियो आहे, जंहिंमें रिटर्निंग ऑफिसरन, प्रिज़ाइडिंग ऑफिसरन ऐं बे अमले के बैलेट पेपर, बैलेट बॉक्स, स्टैम्प, पोलिंग बूथ ऐं ॿियो पोलिंग जो सामान ॾिनो वियो आहे, जॾहिं त पोलिंग ते मुक़रर थियल पुलिस एहलकारन पर प्रिज़ाइडिंग ऑफिसर हवाले कया विया आहिनि, जेकी सामान ऐं पंहिंजी सिक्योरिटीअ जो अमलो साण करे पोलिंग ॾांहुं रवाना थी विया। शहर के म्यूनसिपल कमेटी के लिए 13 वार्डन और तालके के 4 यूनियन काउंसिल्स से सुभाणे पोलिंग थींदी। इलेक्शन लाइ 73 पोलिंग स्टेशनों कायम कयूं वयूं आहिनि, जिनमें 13 पोलिंग स्टेशन से इंतहाई हसास करार ॾिनल आहिनि। ॿिए पासे शहर के वार्ड नंबर 12 ते पीपुल्स पार्टी जो उम्मीदवार मकबूल सियाल बिना मुकाबले कामयाब थी वियो आहे। यूनियन काउंसिल नंबर 2 ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा उम्मीदवार कामयाब थी विया आहिनि। तालके जे 4 यूनियन काउंसिलन और शहर के 13 वार्डन ते 137 उम्मीदवार मैदान ते लथल आहिनि।